ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, संगवाणी SUP तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण जे मनसूबे ख़िलाफ़ पैदल मार्च। SUP तरफ़ां अब्दुल रज़ाक नंदवाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में 15 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। सब्ज़ पंजाब नाले सां चोलिस्तान जो रेगिस्तान आबाद करे सिंध खे सुकाए पियो वञे। अॻवान सिंधी क़ौमी इर्सा एक्ट तरमीम तहत सिंधु ते केनालनि जी अॾावत खे रद्द करे थी। अॻवान ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। तंगवाणी SUP तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण जे मनसूबे ख़िलाफ़ पैदल मार्च। SUP तरफ़ां अब्दुल रज़ाक नंदवाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में 15 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। सब्ज़ पंजाब नाले सां चोलिस्तान जो रेगिस्तान आबाद करे सिंध खे सुकाए पियो वञे। अॻवान सिंध क़ौमी इर्सा एक्ट तरमीम तहत सिंधु ते केनाल जी अॾावत खे रद्द करे थी। अॻवान मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।